विंडोज़ 10 में फ़ाइल एक्सप्लोरर जो इस्तेमालु। विंडोज़ 10 में फ़ाइल एक्सप्लोरर जे इस्तेमाल जे लाइ तव्हां उन जी वधीक इंफॉर्मेशन ऐं मालूमात जे लाइ हिकु वेबसाइट खोलियो जंहिंजो नालो आहे www.सिखिया-जो-सफ़र.blogspot। त तव्हांजे साम्हूं हीअ वेबसाइट खुली ईंदी जंहिंजे अंदरि विंडोज़ 10 में फ़ाइल एक्सप्लोरर जे मुतालिक़ तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेशन सिंधी ॿोलीअ में मिलंदी। फ़ाइल एक्सप्लोरर विंडोज़ डेस्कटॉप जी हिकु ऐप आहे जंहिंमें असीं फ़ाइलनि ऐं फ़ोल्डरनि खे मैनेज करण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। त दोस्तो, विंडोज़ एक्सप्लोरर जे मुतालिक़ अचो त उनखे ज़्यादा इस्तेमालु करियूं। विंडोज़ एक्सप्लोरर खे खोलण जे लाइ असीं पहिरियां ई हिन आइकान ते क्लिक कंदासीं। ही आइकान डेस्कटॉप ते मौजूदु आहे। ही आहे विंडोज़ एक्सप्लोरर। विंडोज़ एक्सप्लोरर जे हिन स्क्रीन ते असीं नज़र दौड़ाईंदासीं त असांखे हिन जा जेके हिसा नज़र ईंदा उन्हनि जो तारुफ़ करायूं। मथां टाइटल बार मौजूदु आहे, उनखां बाद हेठि मेन्यू बार आहे जंहिंजे अंदरि ही रिबिन आहे ऐं रिबिन खां बाद में हेठां असांखे हिकु एड्रेस बार नज़र थी अचे। एड्रेस बार जे अंदरि असांजे फ़ाइलनि फ़ोल्डरनि जा पाथ हूंदा आहिनि ऐं उनखां बाद में हेठि हिकु नेविगेशन बार आहे। उनखां बाद में असांजा फ़ाइल फ़ोल्डर असांखे नज़र अचनि था जितां असां उन्हनि खे इस्तेमालु करण जे लाइ मैनेज करे सघूं था। त दोस्तो, फ़ाइलनि ऐं फ़ोल्डरनि खे असीं कहिड़े तरीक़े सां मैनेज करे सघूं था, उन जो मतिलबु इहो आहे त असीं उन्हनि खे पंहिंजे कंप्यूटर जे अंदरि हिकु लोकेशन मां ॿी लोकेशन ते कट कापी पेस्ट कयूं। कट कापी पेस्ट करण जो तरीक़ो बि आसान आहे। असां कंहिं बि फ़ोल्डर या कंहिं बि फ़ाइल जे मथां राइट क्लिक कंदासीं ऐं उनखां बाद में पोइ कापी ते क्लिक कंदासीं ऐं उनखां बाद में पोइ पेस्ट ते क्लिक कंदासीं त इहो फ़ाइल असांजो कापी थी वेंदो ऐं उनखे जेकॾहिं असीं ख़तमु करणु चाहियूं था त कंप्यूटर मां डिलीट जे बटण खे प्रेस कयूं या राइट क्लिक करे डिलीट ऑप्शन ते क्लिक कंदासीं। उहो फ़ाइल या फ़ोल्डर असांजो रिसाइकिल बिन में अची वेंदो ऐं रिसाइकिल बिन खे ओपन करे जेके फ़ाइल असां ख़तमु करणु चाहियूं था उन्हनि खे असीं रिसाइकिल बिन जे अंदरि क्लिक करे ख़तमु करे सघूं था या मुकमिल तौर ते रिसाइकिल बिन खे ख़ाली करण जे लाइ असीं इम्पटी रिसाइकिल बिन ते बि क्लिक कंदासीं त रिसाइकिल बिन असांजी मुकमिल तौर ते ख़ाली थी वेंदी। फ़ाइल एक्सप्लोरर जंहिंखे अॻ में विंडोज़ एक्सप्लोरर चवंदा हुया, त उन जे अंदरि असीं हाणे हिन पासे हिन खे नेविगेशन बार चइजे थो या नेविगेशन पेन चवंदा आहिनि। हिन में अॻ में क्विक एक्सेस आहे। क्विक एक्सेस जो मतिलबु आहे त जन फ़ोल्डरनि जे मथां असीं क्लिक कंदा आहियूं उहे असांजे क्विक एक्सेस में अची वेंदा आहिनि। उनखां बाद में हेठि दिस पीसी आहे। हिन दिस पीसी जे अंदरि असांजा डिफ़ॉल्ट आम फ़ोल्डर ऐं उनखां बाद में ड्राइव मौजूदु आहिनि। ड्राइव माना असांजी हार्ड ड्राइव जेका डिवाइस आहे, जेका असांजी स्टोरेज आहे कंप्यूटर जी हार्ड डिस्क, उन जा ई पाथ या उन जा ई ड्राइव आहिनि जंहिंखे सी ड्राइव या सी पाथ बि चवंदा आहियूं। उन जा पार्टीशन हिन दिस पीसी जे फ़ोल्डर जे अंदरि तव्हां हिन खे खोलींदव त हिन जे अंदरि बि असांजा आम डिफ़ॉल्ट जेके फ़ोल्डर आहिनि सिस्टम फ़ोल्डर उहे मौजूदु आहिनि। हाणे असीं ज़्यादा फ़ाइल एक्सप्लोरर जे बारे में कुझु व्यू जे अंदरि इंफॉर्मेशन तव्हांजे साम्हूं लाज़मी रखंदासीं। असांखे प्रीव्यू पेन आहे, यानी असां जंहिं बि फ़ाइल ते क्लिक कंदासीं त उन जी प्रीव्यू असांखे ॾिसण में ईंदी आहे। हिन पासे वारे हिसे खे असां प्रीव्यू पेन चऊं था
का डिटेल इंफॉर्मेशन मालूमात फाइल या फोल्डर जी घुरिजे। फाइल एक्सप्लोरर खे खोलींदा आहियूं त हिकु ॿी मालूमात असांजे साम्हूं ईंदी आहे, उहा इहा त असांखे ख़बर पवंदी आहे त असांजा केतिरा एटम्स हिन जे अंदरि मौजूदु आहिनि ऐं सिलेक्टेड घणा आहिनि। व्यू जे अंदरि असीं आइकॉन्स खे लार्ज स्मॉल आइकॉन्स करे सघूं था या टाइल्स जी सूरत में ॾिसूं। ही आम ऑप्शन आहिनि जंहिंजे मथां तव्हां क्लिक करे ख़ुदि बि हुनखे ॾिसी ऐं सम्झी सघो था। ऐं सॉर्ट बाय फाइलनि खे सॉर्ट करे ॾिसूं, डेट वाइज़ ॾिसूं, टाइप ॾिसूं, साइज़ ॾिसूं, लेंथ या मॉडिफाइड डेट जे हिसाब सां ॾिसूं। असां जेकॾहिं हिन ऑप्शन ते क्लिक कंदासीं त जेको असांजो सिलेक्ट थियल हूंदो उन ते हिकु उन जो चेक बॉक्स सिलेक्ट थी वेंदो ऐं जंहिंजे मथां बि असां खणी वेंदासीं असांखे चेक बॉक्स ॾिसण में ईंदो ताकी असां उनखे चेक बॉक्स जे वसीले बि डिलीट करे सघूं था आसानीअ सां। असांखे सिलेक्ट करण जे लाइ ही ऑप्शन आहे। या असां फाइलनि जा जेकॾहिं चाहियूं था त एक्सटेंशन ॾिसूं त ही असांजे फाइलनि जा एक्सटेंशन असांखे ॾिसण में अचनि था त असांखे ख़बर पवे त इहो फाइल असांजो कहिड़े प्रोग्राम में खुलंदो। वीडियो आहे MP4 जो आहे त असांखे ॿुधाए थो। अहिड़े तरीक़े सां असां जेकॾहिं कंहिं फाइल खे हिडन करणु चाहियूं था त असां हितां हिडन बि करे सघूं था। फाइल एक्सप्लोरर जे अंदरि असांखे सर्चिंग जी सहूलियत मौजूदु आहे। असां फाइल हितां सर्च करे सघूं था। फाइल एक्सप्लोरर असांजे विंडोज़ खे मैनेज करण जे लाइ आहे। असीं हाणे हितां क्लिक करे सर्च खे क्लोज़ करे सघूं था। कंहिं बि फोल्डर खे मूव टू करण जे लाइ असीं उन फोल्डर ते क्लिक कंदासीं। मिसाल असीं हिन फोल्डर ते क्लिक कयूं था ऐं असीं चाहियूं था त हिन खे मूव टू कयूं त पोइ असीं हुन खे कहिड़े फोल्डर में मूव टू कंदासीं। असीं उन फोल्डर ते जीअं ई क्लिक कंदासीं त उहो फोल्डर या फाइल असांजो मूव टू थी उन फोल्डर में हलियो वेंदो। कंहिं बि फोल्डर खे मूव टू करण जे लाइ असीं उन फोल्डर ते क्लिक कंदासीं। मिसाल असीं हिन फोल्डर ते क्लिक कयूं था ऐं असीं चाहियूं था त हिन खे मूव टू कयूं त पोइ असीं हुन खे कहिड़े फोल्डर में मूव टू कंदासीं। असीं उन फोल्डर ते जीअं ई क्लिक कंदासीं त उहो फोल्डर या फाइल असांजो मूव टू थी उन फोल्डर में हलियो वेंदो।